सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न आज़ादी जे मौक़े ते तक़रीबूं ऐं रैलियूं, क़ौमी झंडा फड़काया विया। कराची, हैदराबाद, नवाबशाह, खैरपुर, बदीन, लाड़काणो, शदादकोट में तक़रीबूं थियूं। कंबर, शिकारपुर, सांगड़, ठट्टो, मटियारी, दादू, मरकोट, मिठी, टंडो आदम, मीरपुर, माथिलू में तक़रीबूं। बारडन पारां मिली नगमा ऐं टेबलोस पेश। नसीराबाद, सकरंड, भाण सैदाबाद, बख्शापुर, नौशरो, फिरोज, शाहपुर, चाकर, बांदी, न्यू सईदाबाद, बाडरई, मेहड़ में भी जश्न आज़ादी के हवाले से रैलियूं कढियूं वयूं। नओं दंबालो, मदेजी, गुड्डू, चंबड़, सिंधड़ी, दड़ो, उडेरोलाल, खैबर, टंडो भागो में स्कूलन में तक़रीबूं, टेबलोस पेश। काज़ी अहमद, शाशरो, कुंभ, नबीसर रोड, कंडियारो, गड़ी खेरो, सामारो, जुडो, पिंगरियो, कोटड़ी, ढोरो नारो, खडड़ो ऐं ॿियनि शहरनि में क़ौमी झंडा फड़काए सलामी पेश कई वई। बारड़नि पारां टेबलोस भी पेश कया विया।